पेरेंट्स जी तमाम सुनावला पार्टनर सिंध एजुकेशन फाउंडेशन तव्हांखे मैसेज ॾियां थो त जीअं तव्हांजा असांजा ॿार हिते दाख़िल करायो था बराए महिरबानी करे पोइ स्कूल जी विज़िट कयो। टीचर्स ऐं असांजे तव्हां पेरेंट्स जे कम्यूनिकेशन जेको बैक रहे थो उन में असांखे ख़बर नथी पए त असांजी कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि ऐं तव्हांजे ॿार जी कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि। बराए महिरबानी करे हिते मां ॾिठो आहे सावक मॉडल पब्लिक स्कूल में त वालदीन सां राब्ते नथा अचनि। असां वालदीन सां राब्ते में पर नंबर जो बंदि आहे के ॿनी ॿारे सां आहिनि तमामु हिते तव्हां ॾिसंदो ॿार एब्सेंट रहनि था। पोइ घणियूं शिकायतूं मिलनि थियूं त बाबा ॿारनि खे सिंधी नथी अचे तव्हांजो ॿार मां ॾिठो आहे त घणो एब्सेंट था रहनि जेके असां वटि रेगुलर आहिनि उन्हनि जा रिज़ल्ट आहिनि। तंहिंजे करे तव्हां वालदीन खे असांजी रिक्वेस्ट आहे त असां राब्ते में अचो। असांजो मोबाइल नंबर तव्हांखे आहे ऐं तव्हांखे बहितरीन में सॼा माल चढ़ण लाइ ॿार न मोकिलियो। स्कूल तव्हांजे इदारे लाइ बहितरीनु आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन खोलियो आहे स्कूल, इहो तव्हां लाइ खोलियो आहे। तंहिंजे करे तव्हां असां हेडमास्टर सां राब्ते में अचो, मूं सां राब्ते अचो, टीचर सां राब्ते में अचो त जीअं असां कम्यूनिकेशन ऐं असां जेकी वीकनेस आहिनि जेकी कमी कोताहियूं आहिनि असांजे स्कूल जूं त असां उहे बहितर कयूं। मां हिते ॾिसो आहे तव्हांजा ॿार तमामु घणा माना असांजा 250 ॾींहं स्कूल हले थो साल में पर तव्हांजा ॿार वधि में वधि 40 ॾींहं प्रेज़ेंट आहिनि जेके उहे न हलनि असां वटि। तंहिंजे करे तव्हांखे रिक्वेस्ट आहे त असां सां राब्ते में अचो। अस्सलामुअलैकुम। जीअं त मां हेडमास्टर सावक मॉडल पब्लिक स्कूल जेको सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां आहे हिते असां वटि जेको ॿारनि जो एग्ज़ाम जो रेशो आहे उहो तमामु घणो आहे जंहिंजे करे काफ़ी सारियूं मुश्किलातूं अचनि थियूं। जीअं ॿारनि खे साईं ॿुधाए त सिंधी जो जेको इशू आहे उहो तमामु घणो पियो अचे उन ते असां कमु कयो आहे पर जेके ॿार रेगुलर आहिनि उन्हनि जी हाणे सिंधी माशाल्लाह तमामु बहितरु आहे। इनजे करे ॿारनि खे कंहिं कम में विझण खां बहितरु आहे त उनखे स्कूल में मोकिलियो। हीअ ॾींहं उन्हनि जी बेसिक आहे जेके हाणे सिखंदा त उहे अॻिते हली करे उन बेसिक जे हिसाब सां घणो कुझु सिखी वेंदा पर जेकॾहिं बुनियादु न ईंदो त अॻिते हली उहे कुझु बि न करे सघंदा। तंहिंजे करे तव्हां जेके अचो था या जेके नथा अचनि उन्हनि खे वठी अचो ऐं उहे स्कूल अचो रेगुलर थी। असीं टीचर आहियूं सावक मॉडल पब्लिक स्कूल जा जेको असांखे सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां मिलियल आहे। असांजो चवणु उहो आहे टीचरनि जो त जेको ॿारनि जो हक़ु आहे उहे वालिदैन ॿारनि खां हक़ु न छीननि, उहे ॿारनि खे स्कूल जे तरफ़ मोकिलनि ऐं जेके हुन जूं ज़िम्मेवारियूं शयूं उहे ॿारनि खे ॾियनि, ॿारनि खे न गुसाइनि। गुसाइण जी वजह जेकी आहे तमामु ख़राबु आहे, ॿारु कुझु बि नथो सिखी सघे। अॼु जेको कुझु लर्निंग कराई थी वञे हिकु ॿारु 3 ॾींहं नथो अचे, चौथे ॾींहं ते हू छा कंदो। तंहिं करे बराए महिरबानी पेरेंट्स खे इहो अर्ज़ु आहे असां उस्तादनि जे तरफ़ां पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु कयो ऐं उन्हनि जी जेको आहे सो अॻिते जी मुस्तक़बिल जो सोचियो ऐं बचड़नि खे गुसरायो न। हीउ सुनहरी मौक़ो आहे, मुफ़्त जूं तालीमूं मिली रहियूं आहिनि ऐं पंहिंजे बचनि खे अहिड़नि मौक़नि खां महरूम न कयो।